अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं गवर्नमेंट ऑफ सिंध सोशल प्रोटेक्शन डिपार्टमेंट में जेके नयूं जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि सीनियर प्रोजेक्ट मैनेजर, IT इंफ्रास्ट्रक्चर, GIS स्पेशलिस्ट ऐं ॿियूं इलाही सारियूं जॉब्स आहिनि। सीनियर प्रोजेक्ट ऑफिसर लाइ क्वालिफिकेशन में PhD या मास्टर जी डिग्री हुजणु लाज़मी आहे ऐं इन लाइ एक्सपीरियंस 10 इयर्स जो हुजे। हिन जी वैकेंसी हिकिड़ी आहे ऐं इन में अप्लाई करण जी आख़िरी तारीख़ 5 मार्च 2023 आहे। IT इंफ्रास्ट्रक्चर जी जॉब लाइ क्वालिफिकेशन में 16 इयर्स जी एजुकेशन में टेक्नोलॉजी कंप्यूटर साइंस जी ॼाण हुजे ऐं हिन लाइ एक्सपीरियंस 8 इयर्स जो हुजे। हिन जी वैकेंसी हिकिड़ी आहे ऐं हिन में अप्लाई करण जी आख़िरी तारीख़ 5 मार्च 2023 आहे। कंप्यूटर साइंस ऐं बिज़नेस से रिलेटेड इलाही सारियूं जॉब्स आहिनि। हर जॉब जे अॻियां उनजी क्वालिफिकेशन ऐं एक्सपीरियंस लिखियलु आहे। वधीक मालूमात ऐं हिन में अप्लाई करण लाइ तव्हां हिननि जी वेबसाइट www.spsu ते वञी ॾिसी था सघो। हिननि सभिनी जॉब्स में अप्लाई करण जी आख़िरी तारीख़ 5 मार्च 2023 आहे। अगर तव्हांखे असांजी वीडियो पसंदि आई त इनखे लाइक कयो ऐं वधीक अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोज़ लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो।